कहीं सदर सा प्यार ना है हुजूर के, कहीं वजीर आजम सा प्यार ना है हुजूर के प्यारा, त गुनहगार गरीब उम्मत सा प्यारा। मुझो अल्लाह जाने थो मुझे महबूब के पंहिंजे गुनहगार उम्मत सा प्यारा, हुजूर के उम्मत सा प्यारा। अल्लाह हुकुम तो करे ओ मुझा सोना जी मुझा करीम रब, मां अल्लाह हिनन जे दिमाग में एतरो थो विझां ही पैसा मोकलिंदा ही एतरा खणी एतरा ईंदा, जे में ही सजो तमीर कोन थींदो पो पंहिंजी तू तजवीज़ ॾिजां। मां अल्लाह हुनन जे दिमाग में इहा ॻाल्हि विझंस, जीअं मुस्तफ़ा तू लबड़ा चोरींदे अॻिते ॻाल्हाइण जी मां रब के हिम्मत ही को न दींदुसे। पो तू यो टुकरो छड़े दीजा जेडी मल तुझा गुनहगार बनाईंदा, जेडी मल तुझा मिस्कीन मारूड़ा, जेडी मल तुझा आशिक परे परे खां गरीब आईंदा, जन के गोठ कोई भी न सुञाणे। वजीरन जेला अमीरन जेला सुदूरन जेला कदह कदह काबो खुलंदो आ, गरीबन जेला 24 कलाक खुलियो पयो आ। हाँ मुझा दोस्त अजीज अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे काबतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमाए, जेके हती में काबा चइबो आ। जेडी मल काबे जी तमीर शुरू थी, जेडी मल काफ़ी ओसारी थी वई, हिजरे असवद जे पत्थर के लगाइण जो टाइम आयो, मुझे हुजूर फरमायो फ़ैसलो कयो। अरढ़नी कबीलन जा सरदार गॾु थी आया, फ़ैसलो कयो हुजूर फरमायो फ़ैसलो कयो केर हिन काबे जे काबतुल्लाह में हिन हिजरे असवद जे पत्थर के केर हणे। सभिनी गॾ जी करे चयो ओ सुहणा जॾहिं हीअ ज़िम्मेवारी तुझे मथा त इहा भी ज़िम्मेवारी तुझे मथा। ही फ़ैसलो भी तो कयो आ त काबो नढड़ो करे ठाहियो, हे फ़ैसलो भी तू कर। वाह मुझा करीम मुस्तफ़ा हुजूर इएं चई सघे पियो त पोइ ठीकु आहे सुबुह जो काबे जो पत्थर मां हणंदुसि, लेकिन मुझे मुस्तफ़ा इएं कोन चयो, छो त मुझो करीम मुस्तफ़ा दिलनि में फितना फुतूर विझण वारो न आहे। फितन वारनि दिलनि खे मुझो करीम मुस्तफ़ा ठाहण वारो आहे। मुझे मदीने जे मीर ऐलान फरमायो तहां दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु। टाइम तहां जो 1.5 कलाक वठंदुसि, इन करे मूं स्पीड वधाए छॾी आहे। तहां फिक्र न कयो त अलाए केॾी सॼी रात कोन वेहंदुसि। अज़ीज़ाने मन मुझे हुजूर जा दीवानो, मुझे हुजूर जा आशिको, मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आल। या तकड़ी स्पीड समझ में अचे थी न थी अचे, समझ में अचे थी। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात तमाम सरदारन के चयो हाणे ॻाल्हि मां मुस्तफ़ा जी ॿुधो, मां मुहम्मद करीम जी ॻाल्हि ॿुधो। उन्हनि चयो सुहिणा फरमायो, मुझे हुजूर फरमायो अञा वरी तो दोहरायां ऐलाने नबूवत अञा कोन थियो आ, पर यार जो यार सां राबितो जारी आ, यार जो यार सा राबितो जारिया। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। मुझो नबी मुझो सुहणो नबी इंसाफ जो पेकर नबी, दुनिया जो दस्तूर आ। दुनिया जे अंदर पहले थ्योरी पढ़ाई वेंदी आ, बाद में प्रैक्टिकल करायो वेंदो आ। दुनिया में कहिड़ी भी यूनिवर्सिटी हुजे, दुनिया में कहिड़ो भी कॉलेज हुजे, दुनिया में कहिड़ो भी इदारो हुजे, दुनिया में केर भी हुजे, पहिरीं पढ़ायो वेंदो आ, बाद में मुझा दोस्त प्रैक्टिकल यानी उन जो इम्तिहान वरतो वेंदो आ। लेकिन मुझे मुस्तफ़ा जे ज़ात ॾे निहारियो, मुझे हुजूर जे ज़ात ॾे निहारियो। दुनिया में पहिरीं पढ़ायो वेंदो आ, किताब ॾिनो वेंदो आ, बाद में किताब मां इम्तिहान वरतो वेंदो आ। अञा ऐलान नबूवत कोन थियो आ, अञा क़ुरान नाज़िल कोन थियो आ। मुझो मुस्तफ़ा उहो करे रहियो आ जेको बाद में क़ुरान ॿुधाए रहियो आ। मां कीअं सम्झायां तोखे? अल्लाह अल्लाह दिल चवे थी शेर पढ़ा, पर चवां थो न रब जो क़ुरान पढ़ी अॻिते हल ॻाल्हि रहिजी न वञे। मुझे हुजूर जा दीवानो, मुझे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सभिनी कबीलन जे सरदारन खे फरमायो हाणे हीअं था कयूं, सुबुह जो सवेल जेको पहिरियों ईंदो उहो हिन हिजरे असवद जे पत्थर के काबतुल्लाह में लगाईंदो।
कबीलन जा सरदार होया, केर होया कबीलन जा? जवाब जो केर होया? अकुल वारा होया, इल्म वारा होया, इज्जत वारा होया, दुनिया सा कारोबार करे जानन पिया, पांजे इज्जत जो जरियो जानन पिया, पांजे इज्जत जे वधण जो सबब जानन पिया। सभिनी चयो अज रात निंड्र नाहे करनी, अज रात निंड्र नाहे करनी, मां सभिनी का पहरी वनी पहुंचा, इहो काबे जो हिजरे स्वदारो पत्थर बहा वनी लगाया। सबई सरदार इन नियत सा घरन में वेठा हन, जागी रहा हन, त मां पहरी पहुंचा, मां पहरी पहुंचा। सबई इन रीस में हिक बे खां अग में आया, पर जेडी मल ओहे आया डिठो महबूब मुस्तफा अगे ही वेठो आ। जागो था, जागो था न, मुझो महबूब अग में वेठो आ, मुझो मदीने जो ताजदार अग में वेठो आ। वो सभिनी चयो ए सुहणा मुहम्मद बिन अब्दुल्लाह, ए अब्दुल मुतल्लब जा पोटरा, हाणे इहो तुंहिंजो ई हक़ आ, हाणे इन सुहणा इन हक़ के तू ही अदा कर, इन पत्थर के काबे में तू ही फिट कर, हाणे तू ही हण। लेकिन रहमत लिल आलमीन दे निहार, मुझे हुजूर जे शफ़क़त दे निहार, इन करे आशिक चवंदा हन तू जे न पहुंची हां त दर दर ठुकरा इनहा, तू जे न पहुंची हां त दर दर ठुकरा इनहा। बोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इनहा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। कहिड़ो असां जो हाल हुजे हाँ, हाल हुजे हाँ, कोई सहारो कौन दिए हाँ, कौन दिए हाँ। ओ दर दर ते प्यारू ला इन्हा, ओ दर दर ते प्यारू ला इन्हा, जंजीरूं विझी प्या पीना इन्हा, पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। तू जे न पहुंची हाँ त दर दर ठुकरा इन्हा, भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। वाह मुझा सोहना मुस्तफ़ा, वाह मुझा करीम मुस्तफ़ा, मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ओ मुख्तलिफ कबीलन जा सरदारो जी सोहना मुहम्मद बिन अब्दुल्लाह। हुजूर फरमायो पंहिंजी हुजूर चादर मुबारक लाथी ज़मीन ते विछाई, विछाए करे महबूबन करीमन पंहिंजे पाक हथड़न सां उन हिजरे असवद जे पत्थर के चादर जे विच ते रखी करे आका फरमायो हाणे जेतिरा बि कबीलन जा सरदार हो इन चादर में चइनी तरफ़न खां हथ विझो, सभई मथे खणी हलो ता त तव्हां मां कंहिंजे दिल में हसरत न रहे त इहा पग मूंखे न मिली, इहा इज्जत मूंखे न मिली। सभई गॾिजी चादर के वठो, हुजूर सभिनी के चादर में हथ विझराया। जॾहिं काबे जे भर में पहुता इन हिजरे असवद के पंहिंजे पाक हथन सां मुझे मुस्तफ़ा लगायो, होॾां सरदार भी खुश थिया, होॾों यार जो यार भी राज़ी थी। जागो था हथड़न सां कह लगायो चो मदीने जे मीर अल्लाह जे ज़ात काबे जे तवाफ कराइण करण वारन जेला पंहिंजे महबूब के फरमाए मुझा महबूब जी मुझा करीम रब हुक्म मुझो आ तो मुस्तफ़ा ते मुझा महबूब जी मुझा करीम रब महबूब अमल तू कर शुरू तू कर दुनिया इए कदे दुनिया वारो जे को भी काबे में पहुंचंदो आ हिजरे असवद जे साम्हूं बीहंदो आ
हथड़ा मथे कंदो आ हिजरे अस्वद दे म्या इया बरकत या बियो आ काबे जे सामो हिजरे अस्वद दे हथड़ा ही करे शुरू जी दुआ पढ़ंदो आ बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर इए चई करे ऐ मुजा दोस्त अजीज इए हथड़न के हेदे करे वसलातु वसलाम अला रसूलिल्लाह इए चई करे हथड़न के चुमी दींदो आ उन खां पुछ त हथन के चुमी छो थो दी जे तो हिजरे अस्वद ते पुजी न थो सगा रश वडी आ हथ पंजा छो थो चुमी जे तो हथड़ा ओडहू कया थम तसव्वुर ओडहू जो कयो थम ख्याल ओडहू जो कयो थम हथन जो मुंह ओडहू करे चुमा हिते थो रब सवाब हुतों जो दई छडी दो ये हुयो हिकड़ो दफो न ब दफा न सत चकर दी त सत दफा इए कर रब बुधाइण तो चाहे ओ मुझे महबूब जो इस्म बुधी करे अखड़न ते चुमण वारो फिक्र न कयो तहां खुश नसीब हो तहां त मुझे महबूब जो इस्म बुधी चुमी रहा हो मां त महबूब जा जे पत्थर के हथ लगल हन मां त उन हथ लगण वारे पत्थरन ने भी इशारा करे चुमराइंदो हां ऐ उनन का चुमराइंदो हां जेके तुझे आंगूठे चुमण जो एतराज ता कर चवीस त तू काबे जे पत्थर दे हथ करे छो थो चुमी चवे तो मां इरादो तो कया रब कबूल कदो पुजी न थो सगा चेस पो मां भी त मदीने पुजी न थो सगा मां भी हुजूर जो तसव्वुर करे चुमा थो महबूब जे सदके रब बेड़ा पार करे जागो था शेर चवा अगते हला शेर चवा अगते हला जल्दी बुधायो टाइम थोरो थवा शेर चवा ओ जदे पुछंदा मलाइक चवंदो सान मत सुहेणे नबिया जो गुलाम आया बी काई शय तन जाना थो रुगो पढ़ दो दुरूदो सलाम आया बियो कोई अमल कोने मुवटे रुगो उन जी मोहब्बत आदियत में रखी इस्म आका जो अखिड़न ते पयो चुम दो मुहम्मद नाम आया रखी इस्म आका जो अखिड़न ते पयो चुम दो मुहम्मद नाम आया इंशाअल्लाह ताला अदे बरकत अगे साल भी चयो हिन साल भी चयो त असां जी तारीख मुकरर कयो छो न अॼु 11 जी रात मुकरर करे छॾियो मां अचा या को बियो अचे जंहिंखां महबूब पंहिंजी तारीफ़ कराए जंहिंखे खुदा घुराए पर ॻोठ मोहम्मद सालिह राजपर जे ॻोठ में रबीउल अव्वल जे महीने में हे जलसो हमेशह थींदो चओ इंशाअल्लाह ताला 11 जे रात थींदो त 11 वारो सवाब भी मिले त 12 वारो महबूब भी मिली वञे सुहिणी ॻाल्हि आहे अल्लाह जी ज़ात क़बूल फरमाईंदो अज़ीज़ाने मन 10 मिनट बाकी बचान स्पीड में मां अर्ज करे वठा हे सबना तू रहजी वयो कुरान जी आयत ते रहजी वई बस मां अर्ज कयो मोटी तो चा मदीने पाक में काथे तो चा मदीने पाक में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे महबूब जे आमद खां अॻु में महबूब जा ज़िक्र कराया अचो त महबूब जे मदीने थियण खां अॻु में इन पाक सरज़मीन जो रब इज़्ज़त ऐं मक़ाम कीअं बुलंदो बाला कयो हिकड़ी गाल बुधाए वठाव चओ त बुधाया यमन जो बादशाह किथां जो बादशाह वरी चओ किथां जो बादशाह यमन जो बादशाह नालो आहे तुब्बा अव्वल वडी ताकत वारो आ वडे पावर वारो आ अकेलो हुन के अल्लाह पुटड़ो दिनो आ पुटड़ो डाढो अरडो आ बादशाही बचड़ो आ बादशाही पुटड़ो आ मुझा दोस्त बादशाही बचड़ो हुजे शिकार जो शौकीन न हुजे ये थी न तो सके तारीख बुधाए थे हो यमन मां निकतो आ शिकार कंदे कंदे घुमदे घुमदे यसरब जे सरजमीन ते पहुतो आ केड़ी सरजमीन जो यसरब जी सरजमीन यसरब जे सरजमीन ते पहुतो आ अजीब
इत्तिफाक थियो आ एड़ो को हादिसो आयो जो कंहिंजो धक्को न खे लगी वयो कंहिं इलाइक़े जे माण्हूअ जो या हुन जो पंहिंजो को मामिलो थी वयो उन जो मौत वाक़िअ थी वयो वज़ीरन मुशीरन बादशाह के चयो यसरब जे इलाइक़े जे माण्हुनि हमलो करे तुझे पुट खे मारियो आ बादशाह तुब्बा अव्वल हिकिड़े पुट जो पीउ आ जलाल में अचे वयो कावड़ में अचे वयो पंहिंजे फौजुनि खे तयार कयो चवे थो जंहिं इलाइक़े में मुंहिंजे पुटड़े खे मारियो वयो आ उन पूरे इलाइक़े जे माण्हुनि खे नीज़ तो नाबूद करे छॾींदुसि हिन ज़मीन जे हस्तीअ तो मिटाए छॾींदुसि को माण्हू उन इलाइक़े में न छॾींदुसि उनखे कहिड़ी ख़बर इहा उहा जॻह आ जिते यार तोखे कंहिं पंहिंजे कुदरत जे हिकमत सां घुराए रहियो आ तुब्बा अव्वल बादशाह यमन जे उन वक्त जो बादशाह पंहिंजा मुंहिंजा दोस्त हकीमन जी टीम तैयार कये डॉक्टरन जी टीम गॾु खणे बादशाह जा उसूल हूंदा हुया जंग ते निकिरंदा हुया आलिमन जी टीम भी खणंदा हुया हकीमन जो टोलो भी खणंदा हुया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बादशाहन जो बादशाह जेॾीमहिल हकीमन जो टोलो फौज सभिनी हर शोबे मां माण्हू खणी करे जेॾीमहिल यसरब जे ज़मीन ते पहुतो बादशाह चयो ऐलान कयो हिन सॼी ज़मीन यसरब वारन के असां तवां के सिफ़े हस्ती का मिटाइण था चाहियूं असां हिते पढ़ला कयो आ मुंहिंजो नालो तुब्बा अव्वल आ सुभाणे खां हिन धरतीअ ते कोई माण्हू कोन छॾींदुसि कोई माण्हू न हूंदो बादशाह जा वज़ीर बादशाह जा छाड़का घोड़नि ते चढ़ी करे दूर दराज़ इलाइक़नि में ऐलान करे आया जेको खाइणो अथव खाई वठो जेको पीअणो अथव पी वठो सुभाणे के ॾींहं में तव्हांजो सफ़ायो कयो वेंदो जेॾीमहिल हू ऐलान करे मोटी आया यसरब जो इलाइक़ो त वॾो हुयो पर जंहिं जॻह ते हिन वक़्तु गुंबज़ ख़ज़रा आहे उहद जबल जे ओरिया ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुब्बा मस्जिद जे परियां इन विच में जेको इलाइक़ो हुयो इन इलाइक़े में जेके घर हुया उन्हनि खे न्यापो मिली वियो सुभाणे ते तव्हांजो सफ़ायो थी वेंदो हो न्यापे ॾियण वारा विया हलिया हिननि मानड़ियूं पचायूं भाॼड़ियूं पचायूं सुहिणे नमूने सां ढकण ॾेई करे दस्तरखाननि में विझी करे भला रुमालड़ा ॾेई करे कतारुनि जे सूरत में बादशाह ॾे तोहफ़ो खणी विया बादशाह पुछण लगो हे कहिड़े मुल्क मां आया हन जवाब ॾिनो कंहिं ॿाहिरे मुल्क मां कोन आया हूं हिन यसरब जे धरतीअ ते रहण वारा हूं बादशाह निहारे चयो छा तव्हांखे मुंहिंजो न्यापो कोन मिलियो असांखे न्यापो मिलियो कहिड़ो न्यापो मिलियो सुभाणे सिफ़े हस्तीअ खां मिटायो वेंदो असां सां जंग करण आया हो न्यापो मिलियो हा बादशाह न्यापो मिलियो बादशाह हैरत में निहारे चवे थो हीअ कहिड़ी क़ौम मां इन्हनि खे मारण जे लाइ आयो हाँ हे वरी आदर भा करे मेहमान नवाज़ी करण जे लाइ अची विया आहिनि अगे जा जेके बादशाह होया उहे चमचन जे चवण ते कोन हलंदा होया जे अजुकल जूं सॼियूं हुकूमतूं चमचन जे मुंह में धूड़ पई आहे सॼो सिस्टम ऊंधो लॻो पियो आहे उन वक़्त जा बादशाह गहलू न हुया उन वक़्त जा बादशाह ॾाढा सबाजा हुया ॾाढा सियाणा हुया ॾाढा समझदार हुया उन्हनि जी तरबियत सुहिणी थींदी हुई उन्हनि जे तरबियत में अदल सम्झायो वेंदो हुयो उन्हनि जे तरबियत में इंसाफ़ सेखारियो वेंदो हुयो उन्हनि जे तरबियत में इंसान जो एहसास सेखारियो वेंदो हुयो उन्हनि जूं अमड़ियूं उन्हनि खे तरबियत ॾींदियूं हुयूं जीअं अॼु जूं अमड़ियूं अमीरनि जूं अमड़ियूं नंढड़े लाकू बच्चे खे तरबियत इहे थियूं ॾियनि तुंहिंजी गाॾी हराम जी तुंहिंजो खीरु हराम जो तुंहिंजो घरु हराम जो तुंहिंजे जिस्म में दाणो दाणो हराम जो इन करे था विझूं त जॾहिं तूं जवान थी त पंहिंजे पीउ खां बि 11 क़दम वधी करे दुनिया खे ॾेखारजां सच चे यार रुसे त रुसण दे फणीअ ॾींदे वार खुसे त खुसण दे सच ना है जवाब ॾियो सच ना है जेकॾहिं इहो सच न हुजे हाँ हज़रत अमीर उमर सोनो वक्त जो बादशाह किंगरो कुसराजा को मुझा दोस्त अजीज ईरान जा जेको कंगरो कुसराजा कसराजा जेके कंगण यो मशहूर किस्सो तव्हां ॿुधो आहे उतों जा मुनारा उतों जा माण्हू हज़रत उमर सोने जो नालो ॿुधी ॾकंदा हुया उनखे जॾहिं बैतुल मुक़द्दस में उनखे जॾहिं यरूशलेम में इस्लाम अची चुको आहे उते फतह थी चुकी आहे गवर्नर दावत ॾिनी आहे हिकिड़ी ॾाची मदीने में काहींदो आहे
हिकिड़ो ग़ुलाम पाण सां गॾु खणंदो आहे, कारो ग़ुलाम खणंदो आहे। काथे रहियो मदीनो, काथे रहियो यरूशलेम, हिन वक़्तु जेको बैतुल मुक़द्दस आहे, हिन वक़्तु जेके ग़ज़ा सॼो थो वञे, हिन वक़्तु जेके यहूदी सेहूनी ताक़तूं जंहिं जॻह ते तबाही मचायो वेठियूं आहिनि इन तरफ़ रवानो थो थिए। केतिरो पंधा अल्लाह तव्हां असांखे नसीब फरमाए। हज़रत उमर निकितो आहे हिकिड़ी ॾाचीअ ते, 4 मंज़िलूं या 5 मंज़िलूं तय कयूं। हिकिड़ी ॾाचीअ ते हिकिड़ी ॾाची आहे, हिकिड़ी मंज़िल ग़ुलाम पंधु। हज़रत उमर मथे मंज़िल पूरी थी। हज़रत उमर ग़ुलाम खे चयो तूं ॾाचीअ ते चढ़, मां पंधु हलां। जागो था, ग़ुलाम खे चई तूं ॾाचीअ ते चढ़, मां पंधु हलां। सुहिणा तव्हां बादशाह हो, पाण फरमाए न बादशाह गुंबज़ ख़ज़रा ॾे निहारे जी, बादशाह उहो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आहे। मां उमर खे त ॾाचियूं बीहारण बि कोन ईंदियूं हुयूं, उठनि खे सिधो करणु कोन ईंदो हो। बाबो ख़ताब चमाटूं हणंदो हो, अम्मा लठियूं हणंदी हुई। मूंखे उमर खे त पंहिंजूं ॾाचियूं सिधियूं करणु कोन ईंदियूं हुयूं। मुंहिंजे मथे ते ई इज़त जो ताज न गुंबज़ ख़ज़रा वारे महबूब जे निगाह करम जो कमाल आहे। ईअं कीअं थो थी सघे जेको मुस्तफ़ा ग़ुलामन सां प्यार करे उमर उन जो इनकार करे। चढ़ो मथे, मथे चढ़ियो उमर सुणो प्यादल, मंज़िल पूरी थी। उमर सुणो मथे, वरी ग़ुलाम प्यादल, हलंदे हलंदे जेॾी महिल आख़िरी मंज़िल आई, अमीर उमर जो वारो लहण जो, ग़ुलाम जो वारो चढ़ण जो। अमीर उमर लही हलण लॻो, ग़ुलाम चढ़ी वेठो। थोड़ी मंज़िल तय थी, अॻियां बैतुल मुक़द्दस यरूशलेम जो बाज़ारियूं या उतां जा निशान नज़र आया। ग़ुलाम अर्ज़ो करे आका, ग़ुलाम अर्ज़ो करे आका, दुनिया तव्हांजे इंतज़ार में बीठी आहे, दुनिया तव्हांजे प्यार में बीठी आहे। जेकॾहिं तव्हां प्यादा हूंदा मां सवारीअ ते हूंदुसि, दुनिया छा चवंदी, दुनिया छा चवंदी। गुंबज़ ख़ज़रा ॾे निहारे चवे थो तूं तो चवीं त दुनिया छा चवंदी, मां तो चवां जे मां तुंहिंजो अॼु हक़ खाईंदुसि। क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मूंखे छा चवंदो। जन जी तरबियत मुझे महबूब कई उहे हुक्मरानी इएं कंदा हन, जन जी तरबियत अॼुकल्ह जूं हे कन पिया उन्हनि जी हुक्मरानी इहा। बहरहाल मुंहिंजा दोस्त टाइम पूरो थी वियो, 5 मिंट मुआफ़ कजो। तुब्बा अव्वल बादशाह, तुब्बा अव्वल बादशाह यसरब जे सरज़मीन ते पहुची वियो हो। जेके यसरब जा रहासी हुया उहे मानियूं खणी आया। तुब्बा अव्वल पुछो तव्हांखे पैगाम पहुतो? जी पैगाम पहुची वियो आहे। पोइ तव्हां छा कयो आहे? उन्हनि जवाबु ॾिनो असांजे ख़मीर में शामिल आहे, असांजे ख़मीर में शामिल आहे, असांजे फितरत में शामिल आहे। भले दुश्मन जान जो, भले असांजो खूनी दुश्मन हुजे, पर जेकॾहिं पड़ला कंदो आहे, मुसाफ़िर थी ईंदो आहे त उनखे मानियूं पचाए ख़ुशीअ सां खाराइणो असांजे ख़मीर में शामिल आहे। तुब्बा अवल बादशाह हैरत में पइजी वियो। आलिमनि जे टीम खे घुराई। कंहिंजी टीम घुराई? जवाब ॾियो कंहिंजी घुराई? जेके तौरेत ॼाणनि पिया, ज़बूर ॼाणनि पिया, इंजील ॼाणनि पिया, आसमानी सहीफ़नि जो इल्मु ॼाणनि पिया, उन्हनि खे घुराए चई ॾियो ख़बर हे माण्हू छा था चवनि, मालूम कयो हीअ धरती कहिड़ी आहे, हे ज़मीन कहिड़ी आहे, जंहिं ज़मीन में अल्लाह हेॾा अज़ीम इंसान पैदा कया आहिनि। उन आलिमनि ज़मीन जो जाइज़ो वरितो। खजीअ जा वण किथे किथे नज़र आया। माण्हुनि खां पुछऊं, ॾसियो, उन्हनि ॾसियो त हीअ सरबा मोटी आया बादशाह, हीअ उहा धरती आहे जिते अल्लाह जो आख़िरी नबी अरबा माराम फरमाईंदो। उन आख़िरी नबीअ जो दुश्मननि सां बि अहिड़ो रवैयो हूंदो, जेको उन जे दर ते ईंदो उहो महबूब उनखे कॾहिं बि ख़ाली कोन छॾींदो। तुब्बा अव्वल यसरब में अञा मुंहिंजा महबूब मक्के में आया ई कोन्हनि के, अम्मा आमना जे वजूद में आया ई कोन्हनि के, ज़मीन ते कदम रखियो ई कोन्हे को। बादशाह निहारे चयो उहो अल्लाह जो आख़िरी नबी हिते ईंदो? चयो हिते ईंदो। चई देर न कयो, राज़ ॾियो, बेहतरीन हिकिड़ो महल ठाहीन। ऐं आलिमो जन आलिमनि सवन मां टिनि चईनि जेतिरनि फ़तवा ॾिने, हक़ीक़त ॿुधाई, उन्हनि जा महल ठहिराई। चई ही तव्हांजा महल, ही 100 उठ तव्हांखे इनाम में हिकिड़ो अलॻि जॻह थो ठाराए। चवे थो ऐं आलिमो हे तव्हांजो महल, मगर ही जेको घर आहे इहो तव्हांजो नाहे, इहो तव्हां वटि अमानत आहे। ही मुंहिंजो ख़त बि तव्हां वटि अमानत आहे। अगरि तव्हांजे
ज़माने में ओ यतीमन जो यार अची वजे मुझो ख़त उनखे ॾिजो अगर तव्हांजे ज़माने में न अचे त पुश्त बा पुश्त ॾींदा अचिजो ॿुधाईंदा अचिजो उन ख़त में छा थो लिखे सुहिणा जॾहिं तुंहिंजे नाले सां धरतीअ खे मंसूब ॿुधो थमे मुंहिंजे दिलि में तुंहिंजो प्यार पैदा थी वियो आहे मुंहिंजे दिलि में तूं ते मथां ईमान अचणु क़बूल करे छॾियो आहे पर इहा ख़बर नाहे अलाए मां यार तोखे ॾिसंदुसि अलाए न अलाए मिलंदुसि अलाए न जेकॾहिं मुंहिंजो ख़तरो तो वटि पुॼे त मुंहिंजा सुहिणा मुंहिंजो ईमान बि क़बूल कजां क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी शफ़ाअत बि यार वटि फरमाइजां जागो था मुझे महबूब जा परवानो उहो घरड़ो आलिम नस्ल दर नस्ल नस्ल दर नस्ल नस्ल दल नस्ल आखिर उहो घरड़ो कंहिं वटि पहुतो जो हज़रत अबू अयूब अंसारी वटि पहुतो जागो था दुनिया चवंदी आहे त मुझे महबूब जी ॾाची अबू अयूब अंसारी जे घर में बैठी हरगिज़ न हकीकत इहा मुझे महबूब मुस्तफ़ा जी ॾाची मुझे मुस्तफ़ा जे घरड़े वटि वेठी आ उन ॾाचीअ खे जेॾी महिल मुंहिंजे महबूब फरमायो सहाबा आया या रसूल अल्लाह महिमान मुंहिंजा थियो मुंहिंजे अङण ते हलो हुज़ूर फरमायो असांखे तव्हां सभिनी सां प्यार आहे असां कंहिंखे कड़ो मिठो नथा कयूं ॾाचीअ जी महार था छॾियूं जिथे ॾाचीअ जी मर्ज़ी वेहे हर सहाबीअ घर जे आॾो अजीब अजीब गाह रखिया अजीब अजीब ख़ोराक रखी मन ॾाची आहे जानवर आहे फितरत जे मुताबिक़ मन मूं वटि वेहे मन मूं वटि वेहे उन्हनि खे अञा इहा ख़बर कान हुई त जंहिं जानवर ते मुस्तफ़ा जो कदम लॻंदो आहे अल्लाह उन जानवर खे बि वसी इल्म अता करे छॾींदो आहे जंहिं जानवर जे वजूद ते हुज़ूर जो कदम लगे खुदा उनखे भी इल्म सां माला माल करे तब ओ सुन्नी जंहिं सुन्नीअ जे सीने में हुज़ूर जो इश्क पैदा थे उन जे सीने के रब माला माल कंदो या न कंदो मुझे महबूब जा दीवानो मुझे हुजूर जा आशिको अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में पंहिंजे महबूब जे लाइ तमामु इंतज़ामात फरमाए छॾिया जंहिंमां हिकिड़ो इंतज़ाम इहो बि हुयो वक़्तु तेज़ीअ सां गुज़री वियो मुंहिंजो स्पीड बि कमु न कयो लेकिन मूंखे थकाए स्पीड न विधो मूंखे टाइम थकाए विधो हिन आख़िरी शहर सां गॾु मुंहिंजा दोस्त मां स्टेज छॾींदुसि छो त अॼु राति हिते सुभाणे राति वरी अलाए किथे ज़िंदगी जी काई ख़बर न आहे तव्हां जहिड़ा दीवाना परवाना जिथे किथे उन्हनि जे आॾो मुंहिंजा दोस्त महबूब जो शान बयान करिणो आहे जे दिलि चयव त ही शहर मूंसां गॾु पढ़ायो घणो करे हूंदो न उमेद आहे त तव्हांजो ॿुधल न हूंदो पर जे ॿुधल हुजे त मूंसां गॾु पढ़ाइजो पहिरीं दुरूद पढ़ो त मां पाणी पीआं जो खबर बस कया न सही न हलो घणो सॼी रात हलो 2-3 कलाक हलो ऐं मौलवी तो जमायत के चए त थोड़ो दिल सां 2 मिनट दुरूद पढ़ो त 3 ॼणा चवंदा सल्लल्लाहु अलैहि के या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॿिया हिक ॿिए पे था निहारीन तव्हां इंसान हो मौलवीअ खे जिन सम्झंदा हो जा जवाब दियो न गालायो छो नथा गाल सच्ची कोन्हे छा दिल सां नथी लगे छा यार कॾहिं तहां भी दिल खोले दुरूद पढ़ो नथा पढ़ो तहां जी मर्जी हे शेर ॿुधो हाय जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर ॿुधल अथव चवरायो न जिंदगी जे कई वफा नंढड़े जो नालो छा है जी दीद मुंह में नालो छा नंढड़े जो शहबाज परवाज करण वारो सुना शहबाज जिंदगी जे कई वफा शहबाज चो हलबो मदीने दे जरूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे जरूर रब करे जेकर सखा रब करे
जेकर अता हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर मुंतज़िर मोमिन मिड़ई हल मुस्तफ़ा जे शहर जा इंतजार तो सभी किया न रब कॾहिं ॾींहुं कंदो अदो बरकत त बचड़न सूधो ॾिसी आयो रब असांखे बि बचड़न सूधो करे दीदार उम्मीद त आहे न मुंतज़िर मोमिन मिड़ई हल मुस्तफ़ा जे शहर जा मुंतज़िर मोमिन मिड़ई हल मुस्तफ़ा जे शहर जा जे खुलियो दर थी अता जे खुलियो दर थी अता चौपो हलबो मदीने जन के हलनो उहे चवन जे खुलियो दर थी अता पो हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर मस्जिद नबविया में वेही बाअदब पढ़बो दुरूद बरकत अली हींअर ॿुधाए पियो जॾहिं आख़िरी 10 ॾींहं बचा बचड़नि सां गॾु पियो वञा बाज़ार में जेका शइ वठूं बचड़ा चवनि हीअ न हीअ चवां न ॻाल्हि ॿुधो जेका वठणी अथव जल्द वठो देरि न कयो इहे 5 घड़ियूं बि मां हुज़ूर जे हली अंगण ते विहा मस्जिद नबविया में वेही बाअदब पढ़बो दुरूद मस्जिद नबविया में वेही बाअदब पढ़बो दुरूद शाह भी जितड़े गदा शाह भी जितड़े गदा शहबाज उन मदीने हलबो ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर सर्दी गर्मी मींह थधड़ा गॾु ककर रहमत संदा सर्दी गर्मी मींह थधड़ा गॾु ककर रहमत सदा ऐं पसण बादे सबा ऐं पसण बादे सबा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने हुस्न वारा के इशहर पर नाहिन मदीने जे मट हुस्न वारा शहर कई पर मदीने जे नमट दर्द दिल जी जित दवा दुखायलन जी जित दवा बीमारन जी जित शफा जो उन मदीने दे हलबो ज़रूर
जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर जिंदगी जे कई वफा हलबो मदीने दे ज़रूर रोज़े अतहर जे पाछे में मिसाली आसुकून जेके विया हो कसम थव खुदा जो अंदर हरम में एसियूं पयूं हलंदियूं हन उन्हनि खे छॾे गुंबज़े खज़रा जे साए में साम्हूं अचे उस ते वेहंदा हूं या न एसियूं बि हरम में पर उन्हनि खे इन करे छॾींदा हूं त वेठा त हरम में हूं पर यार जो रोज़ो नथो नज़र अचे भले निटहण उस में हुजूं पर दीदूं त यार जे गुंबज़े खज़रा ते हुजनि रोज़े अतहर जे पाछे में मिसाली आसुकून आबिहिश्ती जित हवा आबिहिश्ती जित हवा उन मदीने हलबो ज़रूर जिंदगी जे हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर तो आने ख्वाब में अण डिठे महबूब के अण डिठे महबूब के चौवर तुम सुञाणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आणे ख्वाब में जे केड़ो ख्वाब नसीब थींदो छा चवंदो आ छा मुंहिंजो खाली मनहड़ो छा मुंहिंजो सुहिणो सजण किथे मुंहिंजो सादो ही घरड़ो किथे मुंहिंजो आका सजण जे नवाज़े थो त पोइ कहिड़ो बिया कंहिंजो अंगण जे नवाज़े थो त पोइ कहिड़ो बिया कंहिंजो अंगण हे दर्द जूं ताहूं बुधियूं हे इश्क जूं आहूं बुधियूं हे प्यार जूं सॾड़ा ॿुधा अॼु राति राणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल पर थो आणे ख्वाब में कुरान जो सजो मौजू रहिजी वियो बस तर्जुमो करे थो वञा अल्लाह फरमाए वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मगफिरत बिइज़्निही ऐं अल्लाह सॾे थो केर थो सॾे वल्लाह केर वल्लाह यदऊ ऐं अल्लाह सॾे थो काॾे इलल जन्नत जन्नत जी तरफ़ केर थो सॾे जवाब ॾियो केर थो सॾे केड़े तरफ वल वमना ऐं वल मगफिरत ऐं बख्शिश जी तरफ इते ही बिहारे इन बिन लफ्ज़न ते मूंखे तकरीर सॼी करणी हुई पर अलाह यार केॾो को केॾे खणी वियो पर हिंट्स ॾेई थो वञा थोड़ो तवजह कयो अल्लाह तो कुरान में चवे मां अल्लाह तव्हां खे सॾियां थो वल्लाहु यदऊ ऐं अल्लाह सॾे थो इलल जन्नत वल मगफिरत पहिरीं जन्नत पोइ बख्शिश अचो त चऊं मौला ओ मुंहिंजा करीम रब रब चवे थो जी मुंहिंजा बान्हा
मौला गोट मोहम्मद सालिह राजपर में अज तुझे महबूब जे जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महफिल थी रही आ। ए सजे गोठ वारन खुशी सा मोहब्बत में महबूब जी महफिल सजाई आ। मौला कद जी ओड़े पाड़े वारा आया हन उन्हनि सां दोस्तनि यारनि सां गॾिजी सवाल था कयूं मौला तुझो निज़ाम कुदरत त इहो आ त पहिरियों ही हिसाब थींदो गुनाह बख्शिया वेंदा बाद में जन्नत मिलंदी। जागो था न मां कुरान जो बायत वरी थो पढ़ा ठहियो भला थकिजी पिया हो रियायत थी वई या तहां ॾे ओधर थी कबूल कयो ओधर थी कबूल आ ईंदड़ दफ़े कबूल आ। टे चार था चवन हिन दफ़े पोयां था चवन असांजा पासा बुख वरता हन तो जादो पुछी त ओधर कबूल। ओ मुसलमानो हुजूर जे इश्क में जे कलाक पो मानी खाधई न अल्लाह ताला तोखे उहो कुछ नसीब कंदो जो तो कदे सोचो ही कोन हुंदो। मां केतरो थकल हाँ मुखे खबर आ पर दिल चवे थी मिटन जे दावत ते आयो हाँ एतरो बुधाए वञा जो मुझे जानी मिटन के को इए न चवे माइट करे घुरायव पढ़ी त गज़ल हलियो दिल खोले चो तो कुरान पढ़ा। अल्लाह जे ज़ात फरमायो वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत बिइज़्निही ऐं अल्लाह सदे रहियो आ जन्नत जे तरफ ऐं बख्शिश जे तरफ। असां अर्ज़ कयो मुंहिंजा मौला असां तुझे कुरान में पढ़ियो आ वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम जन्नतिन। मौला इन कुरान में तो चयो आ डोड़ंदा चो तकड़ा तकड़ा चो मुझे बख्शिश जे ला मां बख्शे छड्याम वरी मुझे जन्नत दे वञो। मौला इन ही कुरान में तो इए भी फरमायो आ साबिकू इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम जन्नतिन। अल्लाह चवे तो अचो 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 हिक बे खां तकड़ा अचो। मौला छा जे ला मुझे बख्शिश मां वंडो वठो जंहिंखे मुंहिंजी बख्शिश मिलंदी आ उनखे जन्नत मिलंदी आ। मौला हेॾां तो चवी बख्शिश मिलंदी आ पोइ जन्नत मिलंदी आ वरी तकड़ा अचो बख्शिश वठो जन्नत वठो। होॾां तो चवी वल्लाहु यदऊ इलल जन्नत वल मग़फ़िरत। अल्लाह सॾे थो जन्नत जे ला बख्शिश जे ला। मुझा मौला दे खबर जन्नत सागी आ या मटियल आ। जागो था जन्नत सागी आ या मुझा मौला मटियला। अल्लाह फरमाए तो हा हा ओ सवाल करण वारा जेका जन्नतुल मअवा जेका जन्नतुल मअवा जेका मरण खां बाद कब्रन मां उथण खां बाद जनके उहा जन्नत नसीब कंदुसि उन्हनि जा पहिरीं गुनाह माफ़ कंदुसि बाद में उन्हनि खे जन्नत में मोकिलींदुसि। मौला भला उहा जन्नत कहिड़ी आहे जेका जन्नत पहिरीं मिलंदी आहे गुनाह पोइ माफ़ थी वेंदा आहिनि। रब थो चवे हेॾे होॾे छो था ॾिसो इन चरे बरकत राज पर खां छो नथा पुछो त कहिड़ी जॻह ते वञी नफ़िल पढ़ी आयो हुए। मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिर रियाज़िल जन्ना। रब तो चवे जंहिं ज़मीन जे टुकरे खे मुझे यार चयो त हीअ जन्नत आ उन में मां सॼा थो अचो गुनाहन जा ढेर खणी अचो गुनाहन जा अंबार खणी अचो हे पुठा गुनाहन जा भरे अचो हे दफ़्तर गुनाहन जा भरे अचो। इन गुनाहन सां भरियल अचे उन मुझे महबूब जे ॾुधायल जन्नत में बस रुगी कंधड़ो झुकाईंदा वञो सजदो ॾींदा वञो नफ़िल पढ़ंदा वञो जन्नत में पहुचंदा वञो। नफ़िल सजदो ॾेई मथे थियणु तव्हांजो कमु आहे मिड़ई गुनाहन जा दफ़्तर मेटण तुंहिंजे रब जे ज़ात जो कमु आहे। वह कहिड़ी जन्नत आ जेका जन्नत पहिरियों ही मिले गुनाह बाद में माफ़ थियनि। जो मुझे मुस्तफ़ा करीम जे अंगण वारी जन्नत आ।
मस्जिद नबवी वारी जन्नत आ जो अम्मा आयशा सुहणीअ जे घर खां वठी करे मिंबर रसूल ताईं जेको इहो टुकरो आ इहो रियाज़ुल जन्नत आ। दे ख़बर मवाली बि मदीने वेंदो आ गुनाहनि जा अंबार खणी रियाज़ुल जन्नत वेंदो आहे या न वेंदो आहे? जवाब त ॾे। केॾो बि गुनाहगार आ अंबार गुनाहनि जा खणी वेंदो आहे जे इश्क सां वञी हुज़ूर जे रियाज़ुल जन्नत में रोई नफ़िल पढ़ंदो आहे अञा सलाम कोन वराईंदो आहे सजदो करे मथे उथंदो आहे गुनाह विया हलिया रब चवे थो जन्नत में आयो है जन्नत मुंहिंजी रज़ा जी जगह हाणे जे अची वियो हई त मुंहिंजे महबूब फरमायो आहे त मंज़ार क़बरी आए हाय मंज़ार क़बरी वजबत लहू शफाती जहिमा मुस्तफ़ा जे रोज़े अतवर जी मज़ार पुर अनवार जी ज़ियारत कई उन जी शफ़ात मां मुस्तफ़ा ते वाजिब थी वई आहे। हाणे घर पौवी दे गुनाहनि जा अंबार इते ई लाहे जन्नत जा मज़ा इते ई मां मुस्तफ़ा जे अंगण ते वठी पो वञूं। खुदा जी ज़ात शल तो असां गुनाहगारनि खे हुज़ूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। खुदा घुरियो त वरी इंशाअल्लाह ताला जॾहिं बि खुदा घुरियो वधीक चहरी कंदासीं। अल्लाह जी ज़ात मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूलो मंज़ूर फरमाए। हिन महबूब जे मीलाद में जन दिल जे कई थी जंहिंजे दिल में अली आहे उन जी क़िस्मत भली आहे। जंहिंजे दिल में चो जंहिंजे दिल में अली आहे उन जी क़िस्मत ॾाढी भली आहे। छो त कीअं भली आहे हे उहो अली आहे आयत क़ुरान जी खां सवा मां ॻाल्हि न कंदो जेसिताईं मां क़ुरान जी आयत न पढ़ां न तेसिताईं मूंखे ॻाल्हि मज़ो कोन ॾींदी आहे। अॻु में ॻाल्हि कयूं त तफ़सील सां ज़िक्र कयां पर मां पंहिंजे दिलबर अलीअ जो ज़िक्र क़ुरान जे इन आयत सां कयां। मां पंहिंजे सुहिणे अलीअ जो ज़िक्र हसन जे बाबे जो ज़िक्र लजपाल हुसैन जे बाबे जो ज़िक्र अम्मा ख़ातून जन्नत जे घोट जो ज़िक्र। मां तोखां थो पुछां अली चइबो कंहिंखे आहे? अली चइबो कंहिंखे आहे? हिकिड़े जुमिले में ॿुध अली उनखे चइबो आहे अली उनखे चइबो आहे जेको हसन जो बाबो आहे अली उनखे चइबो आहे जेको हुसैन जो बाबो आहे अली उनखे चइबो आहे जेको सुहिणी फातिमा जो वर आहे फातिमा कंहिंखे चइबो आहे? चो जेको महशर जो मैदान हूंदो नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो दुनिया पंहिंजे परेशानीअ में हूंदी यूसुफ अलैहिस्सलाम जूं भेनरूं हूंदियूं रब चवंदो वञण ॾियो मूसा अलैहिस्सलाम जा बचड़ा ईंदा रब चवंदो वञण ॾियो ईसा सुहिणे हूद अलैहिस्सलाम जा याकूब अलैहिस्सलाम जा फैमिली मेंबर ईंदा रब चवंदो वञण ॾियो। पर जॾहिं मुंहिंजे हसन ऐं हुसैन जी अम्मा ईंदी महबूब मुस्तफ़ा जी न्याणी ईंदी अली मुर्तज़ा शेरे खुदा जी सुहिणी कुआर ईंदी मुंहिंजो करीब रब जे आॾो जिब्राइल अर्ज़ कंदो मौला अॼु हींअर फलाणे नबी जा बचड़ा फलाणे नबी जा बचड़ा फलाणे नबी जा बचड़ा रब चवंदो वञण ॾियो। जेॾीमहिल जिब्राइल चवंदो मौला तुंहिंजे महबूब जी न्याणी रब चवंदो रोक रब चवंदो रोक मुंहिंजा मौला छो रब चवंदो पहिरीं ऐलान कर या अहलल महशर ओ महशर जे मैदान में बीहण वारो अंबिया पीर पैगंबर फ़कीर वली जेके बि आहियो सभिनी ॾांहुं ऐलान थींदो या अहलल महशर ऐं महशर जे मैदान वारो नकिसू रूसकुम कंध पंहिंजा हेठि कयो वग़ुद्दू अबसारकुम अखियूं पंहिंजी बंदि कयो छो मुंहिंजे मुस्तफ़ा जी बचड़ी पुलिस रात तो गुज़रण वारी आहे। जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात महशर जे मैदान में अंबिया समेत सभिनी जा कंध हेठि कराईंदो जंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात महशर जे मैदान में तमामु अंबिया जूं अखियूं बंदि कराईंदो तमामु दुनिया जूं अखियूं बंदि कराईंदो जो उनखे हसनैन करीमैन जी अम्मा सरबो आहे उनखे फातिमत ज़हरा सरबो आहे त मां कुर्बान वञा उन अम्मा जे मथां दिल खोले ॻाल्हि ॿुध दिल खोले ॻाल्हि ॿुध उहा अम्मा जंहिंजे पुलिस रात ते गुज़रण वक़्तु अंबिया कंध हेठि कनि अंबिया अखियूं बंदि कनि उहा मुंहिंजी अम्मा पंहिंजे पाक पोतीअ सां जंहिंजी जुतड़ी साफ़ कंदी आहे उन जुतड़ी पाइण वारे खे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा सॼो वेंदो पो बस कई मो ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भरे हणे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भली हणे जंहिंजो शेरे ख़ुदा सां प्यार उहो नारो भले हणे जंहिंजो यारीअ वारो आहे यार उहो नारो भली हणे टिकेट जन्नत जी हैदर आॾी
दो टिकट जन्नत जी हैदर आडी दो चो टिकट जन्नत जी हैदर आडी दो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो पंहिंजे हथनि सां पाण वंडींदो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भरे हणे जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओहो नारो भली हणे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो नारो भरे हणे जंहिंजो चइने यारनि सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो नारो भली हणे नारे हैदरी अल्लाह जी ज़ात मूं गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए वधीक हिम्मत जान में कोन्हे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू सदा खुश होजो सदा आबाद होजो 5 मिनट उथी पियो तो मुस्तफ़ा करीब ते दुरूद सलाम रहमत पेला खो सलाम शमए बज़ में हिदायत पेला खो सलाम जे सुहानी घड़ी चमका तय बाका चांद जे सुहानी घड़ी चमका तय बाका चांद उस दिल अफरो जे साअत पेला खो सलाम वो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबी या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार दिलन जा हाल ॼाणदड़ रब दुआन जा कबूल कंदड़ रब असां सभिनी गुनाहगारनि जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमा मर्दो ख़वातीन जेके दुआउनि में शरीक हन जन दुआउनि जे लाइ कंहिंखे चयो आहे ओ मुंहिंजा करीम रब उन मिड़नी जे दिलनि जूं नेक उमेदूं पूरियूं फरमा असां सभिनी जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमा या अल्लाह मोहम्मद चनेसर जी घरवारी जंहिंजे ज़िंदगीअ जा ही आख़िरी अॼु ॾींहुं हुयो उहा अॼु मैयत जे सूरत में खटड़ीअ ते आरामी थी करे तुंहिंजो क़ुरान तुंहिंजे महबूब जो फ़रमान ॿुधई मौला उन मरहूमा जा गुनाह मुआफ़ फरमाइजां उन मरहूमा जे क़ब्र खे सवालो जवाबात जे लाइ आसानी अता फरमाइजां करीम रब मुंहिंजे महबूब मदीने जे मीर जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमाए या अल्लाह जेका हीअ सॼी जमायत आहे जंहिंजा अज़ीज़ो अकारब दुनिया छॾे चुका हन करीम रब उन्हनि जी बख़्शिश फरमा उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए या अल्लाह असां जूं मुश्किलातूं दूर फरमाए बेरोज़गारनि खे रोज़गार अता फरमाए बे औलादनि खे औलाद अता फरमाए करीम रब बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए जंहिंजो रिज़्क़ तंग आहे उन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमाए करीम रब जन ही अहिड़ो सुहिणो महबूब जो मीलाद सजायो आहे या अल्लाह उन्हनि जो कणो कणो पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमा ही जेके दीवाना ओरे परे खां अची करे महफ़िल खे रौनक बख़्शी अथनि मौला उन्हनि खे क़दम क़दम जो दुनिया आख़िरत में अजर अता फरमा मुंहिंजा मौला असां सभिनी गुनाहगारनि खे दरे मुस्तफ़ा
दफ़ा जी हाज़री नसीब फरमाए। मौला जी हिन महफ़िल में वेठल अदो बरकत अली बचड़न नंढड़न वडड़न सूधो मौला पंहिंजे काबे जो मेहमान बनाए, पंहिंजे महबूब जे दर जो मेहमान बनाए। मौला जंहिंजो अबो अम्मा ज़िंदह हन उनखे अबे अम्मा सां गॾु पंहिंजे महबूब जे दर जो मेहमान हुजण नसीब फरमा। ऐं जंहिंजा बचड़ा मौला नंढन वॾन बचड़न सां गॾु उन्हनि खे हुज़ूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमा। मुंहिंजा करीम रब असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैर फरमाए, असांजे मुल्क जी मईशत खे इस्तेहकाम अता फरमाए, असांजे वज़ीरनि खे, असांजे अमीरनि खे, असांजे मिनिस्टरनि खे, असांजे सदरनि खे, असांजे जेके भी मुंहिंजा करीम रब हिन मुल्क जे वागू संभालण में शामिल आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि खे मुंहिंजा करीम रब उन्हनि खे एतिरी दिलि ऐं दिमाग़ ॾे हिन मिसकीन मारूअनि जे दुख ऐं सुख खे सम्झी सघनि। उन्हनि खे रुॻी पंहिंजो पेट नज़र थो अचे, उन्हनि खे रुॻी पंहिंजा बच्चा नज़र था अचनि। मौला हिन मिसकीन मारूअनि जे बचड़नि जा दुख ऐं सुख उन्हनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला असांखे काई ख़बर कान्हे का, असां कुझु नथा ॼाणूं त गद्दार केरु आहे, वफ़ादार केरु आहे, पर मुंहिंजा मौला तोखां त कोई ॻुझो कोन्हे। जहिड़े बि रूप में आहे, जहिड़े बि अंदाज़ में आहे, वफ़ादार आहे उनखे बि ॼाणी थो, गद्दार आहे उनखे बि ॼाणी थो। मौला जेके गद्दार आहिनि उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस तो नाबूद फरमाए, उन्हनि मां असांजी जान छॾाए। हिन वतन अज़ीज़ खे, हिन वतन अज़ीज़ खे मुंहिंजा करीम रब उहे हुक्मरान अता फरमाए जेके वफ़ादार हुजनि, जेके हिन वतन अज़ीज़ सां प्यार करण वारा हुजनि, ज़मीन इंच पाकिस्तान जे इंच इंच जी हिफ़ाज़त करण वारा हुजनि। मौला असांजे मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमा, ख़ुसूसन फ़लस्तीन जे मुसलमाननि जी हिफ़ाज़त फरमा। मुंहिंजा करीम रब अञा केतिरा मारूअड़ आहिनि जेके वीचारा मींहं जे ॾुखनि मां कोन निकिरी सघिया आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जी ग़ैबी मदद फरमाए। या अल्लाह असांजी दुआऊं क़बूल फरमाए, जेको घुरियोसीं उहो बि अता फरमाए, जेको न घुरियो अथऊं उहो बि अता फरमाए। मौला असांजे बचड़नि खे सिहत आफ़ियत अता फरमाए, ज़मीनी आसमानी मुश्किलातुनि मुसीबतुनि इम्तिहाननि खां पंहिंजी पनाह अता फरमाए। जेको वक़्तु मौला जियारी इज़्ज़त सां जियार जा, ईमान सां जियार जा, शान शौकत सां जियार जा, सच्चाई सां जियार जा। जॾहिं न मौत जी घड़ी अचे दीदारे मुस्तफ़ा नसीब फरमाए जा, कलमो ज़ुबान ते नसीब फरमाए जा, सदके पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम। सॼी जमायत खे महबूब जे मीलाद जूं मुबारकूं। हाणे सुकून सां वेही रहो, हुज़ूर जे मीलाद जो लंगर अचे खाईंदा पोइ नारे हैदरी हणंदा। सभई दोस्त पंहिंजे पंहिंजी जॻहियुनि ते वेही रहो। राति घणी गुज़री चुकी आहे, मंज़िल ॾाढी वॾी आहे।